कंबर रिपोर्ट मुंशी सिंध न्यूज़। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर न्याज़ हुसैन तुनियो जी रिपोर्ट मूजिब ज़िले कंबर शहदाद कोट पहिरियों भेरो क्लास 6, 7, 8 क्लासिस जे इम्तिहान जा सवालनामा स्कूल जे हेड मास्तरन, प्रिंसिपल ऐं तालका एजुकेशन ऑफिसरन के डीओ एलिमेंट्री सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी कंबर शहदाद कोट तरफा अल्लाह बख्श सुमरो तरफा तक़सीम किया विया। चेयरमैन एलिमेंट्री बोर्ड डीओ अल्लाह बख्श सुमरो सेक्रेटरी एलिमेंट्री बोर्ड डिप्टी डीओ बशीर अहमद चांडियो, कंट्रोलर एलिमेंट्री बोर्ड सईद अहमद कल्हड़ो, मेंबर एलिमेंट्री बोर्ड अब्दुल वहीद मेमण एहसन सईद, जावेद अहमद कल्हड़ो चयो त ज़िले जे तारीख़ में पहिरियों भेरो कंबर शहदाद कोट जे 7 ई तालकनि जे लाइ 3,22,380 पेपर प्रिंट कराया आहिनि, जेके अॼु तक़सीम कया आहिनि। जे त पहिरियां ज़िले अंदर कॾहिं बि सवालनामा न ॾिना वेंदा हुआ, बोर्ड ते लिखिया वेंदा हुआ या पेपर ॾिना बि वेंदा हुआ त उहे हर तालके में अलॻि हूंदा हुआ, जंहिंजो तादाद न हुजण बराबर हूंदो हो। डिस्ट्रिक्ट एजुकेशन एलिमेंट्री बोर्ड ठाहियो आहे, जंहिंजो चेयरमैन डीओ सेकेंडरी पाण आहे। सेक्रेटरी एलिमेंट्री बोर्ड बशीर अहमद चांडियो, कंट्रोलर एलिमेंट्री बोर्ड अहमद सईद कल्हड़ो, अब्दुल वहीद मेमण, एहसान सईद ऐं जावेद अहमद कल्हड़ो एलिमेंट्री बोर्ड जा मेंबर आहिनि। हुन वधीक चयो त पेपरनि जी कंहिं बि शागिर्द खां ₹1 बि न वरितो वियो आहे। असांजी जेके इंटरनल फंड्स आहिनि उन्हनि मां स्कूल जे हेड मास्तरनि, प्रिंसिपल ऐं तोहफ़ा तालका एजुकेशन ऑफिसरनि उन्हनि खे असांजी सपोर्ट कई आहे। पुणे ज़िले अंदर 16 तारीख़ ते पेपर शुरू कया वेंदा। पेपरनि खे मुकमल तौर ते लिफ़ाफ़नि में सील करे ज़िम्मेवार प्रिंसिपल साहिबान, हेड मास्तरनि ऐं तालका एजुकेशन ऑफिसरनि जे हवाले कया आहिनि। जेको बि ॿार हिननि पेपरनि मां पहिरीं पोज़ीशन खणंदो त उन्हनि खे इनाम ॾिना वेंदा।